पुट सावण सां वञी ॻाल्हाए, ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल कढ। ॾाढ कंदव त कोर्ट वञी पुॼंदा ऐं जॾहिं कोर्ट में केस दाख़िल थी वियो त पोइ तलाक अलाह ई न कंदो जो मुंहिंजे ऐं राणी जे विच में तलाक थी। पोइ पुट वञी सावण वारनि खे मञाए अचो न। तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां वञी सावण खे पटका मेड़ विझां। जेकॾहिं राणीअ खे वापसि वठी अचणो अथव त न त तव्हांजी मर्ज़ी। अदा राणीअ खे हर हाल में वापसि आणींदासीं। मस्तानी खां सवाइ ही मस्तानो किथे रही सघे थो? सचो आई अदा, हाणे मस्तानी खां सवाइ जिंदगी गुज़ारण मुंहिंजे लाइ अज़ाब। तूं कुझु बि चई, मां सावण खे मिंथ कोन कंदुसि। लाज़मी न आहे त तूं सावण खे टोपीअ में अड़ विझेसि, मिड़ई हथड़ो घुमाए राज़ी करेसि। अदा हिकु चक्कर, सिर्फ़ हिकु चक्कर मुंहिंजे करे तव्हां सावण सां मिली ॾिसो ऐं कोशिश कयो त हुनखे ॻाल्हियुनि जे वसीले मञाए वठो। अदा सावण खे वञी लठ बि ॾेखार ऐं जठ बि तोखां गंद थोरे कढाईंदो। ठीकु आहे, जेकॾहिं सभु चओ था न त मां वञी सावण सां मिलंदुसि। सावण आहे ट्रक जो खड़को, न ॿुधे थो न सम्झे थो, सिर्फ़ ॻाल्हाईंदो थो वञे। आलम खे ॾाढा ॾींहं थी विया आहिनि, वञी रेस खां पुछो त आलम ईंदो कॾहिं? भाॼाई सोट जो मोबाइल नंबर भी बंद आहे। अलाह सोट जे सिर ना खेर करे, बाक़ी लगे कोन थो को पट अलाह ही न कंदो। चाचा पोइ असां कहिड़ो मसलो आ जो नंबर भी बंद अथस ऐं असां ना खेर जो न्यापो भी न मोकलियो अथई। कान का अदा सां ॻाल्हि ज़रूर थी आ, न त अदा एॾो लापरवाह न आहे। चाचा रेस खां वञी हकीकत पुछी अच, जेको भी आलम सां मसलो थियो हूंदो न रेस खे ज़रूर ॿुधायो हूंदई। ठीक आहे मां जी हुई तुस रेस ला बाबा रेस जे मथा पूरो पूरो जोर लाए जा तो सोट जो असां के दस पतो ॿुधाए। असां घर में सब परेशान आहियूं ऐं मूंखे त इहो खौफ आहे किथे सोट के रेस न गुम करायो हुजे। छा ये थी सके तो पुट? मूंसां रेस कहिड़ो असर कयो आहे बाबा? वो सोट खां मुड़ंदो? रेस वॾो मतलबी इंसान आहे बाबा, हुन मां चङाई जी उमेद कॾहिं बि नथा रखी सघूं। कुछ भी हुजे पुट, कुछ भी हुजे, पर रईस आलम खान सां धोखो न कंदो। चाचा माण्हू पंहिंजे मतलब जे लाइ त पंहिंजे सगे भाउ खे भी धोखो ॾींदा आहिनि। आलम वारी कहिड़ो हुनजो मिट आहे। चाचा वञी रेस खे मिंथ करेसि ऐं चवेसि त अदा जिथे भी आहे वापस घुराएसि। ठीक आहे मां जी रईस सां मिलां थो, पोइ जेका हुन ॻाल्हि ॿुधाई तव्हांखे अची ॿुधायां। तो में कमा गाल कर। असां जे घर में माकोड़ा निकरी आहिनि। अरे घर में माकोड़ी हुंदियूं त माकोड़ा त हूंदा न, पोइ मां छा कयां? असां खे दस मिलियो आहे ऐं चाचो कोड़ो घर में ईंदो न माकोड़ा भॼी वेंदा। अरे इहा बकवास आहे। चाचा कोड़ा आज़माए था ॾिसूं, तूं करी पर पंहिंजो करी वेंदे। हा तोखे मानी बि खाराईंदासीं ऐं चांहि बि पीआरींदासीं ऐं भुसरी बि खाराईंदासीं। जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ हलो। हलो हलो। अमा कुछ वकील सां अॼु मां मिली आयो आहियां। वो सुभाणे कोर्ट में केस दाख़िल कंदो। पोइ ख़बर थी छा थींदो? तोखे बयान जे लाइ कोर्ट में जज साहब घुराईंदो। हाणे जेका तूं हिते ॻाल्हि थी पई करी न, जज साहब जे साम्हूं बि उहा साॻी ॻाल्हि कजांइ। ईअं न थिए जो कूड़े ॾांदा घुरी डुही हणी उते बीह रही या ये जाट मां निकिरी वञी करे असांजो ढींगो ई ढेरी। मामा जीअं तव्हां चवंदो मां उहे ई कंदीअसि, बस रुगो मिलके जो हिस्सो मिले। ईअं न थिए
अम्मा ऐं बाबा खां ॾिठा बि थियूं ऐं हिसो बि न मिले। ऐं मां सदको वञा मुंहिंजी अम्मा सदा का चरी ई ॿियो छा जे कम में जाड़ो हथ विझे उहो कम न थे इहो थी सघे थो अहिड़ी है। अल्लाह खैर कंदो अम्बड़, अल्लाह खैर कंदो। ये 2-3 ॾींहंनि में कमु थी वेंदो, पोइ ख़बर नहीं छा थींदो। वो कोर्ट जे हुकुम ते पुलिस असांखे पिणे जे ज़मीन जो हिस्सो वंडे विरचे ॾींदी। समझ में आई न? रुगो ज़मीन में हिस्सो मिलंदो या ॿिए पासां बि कुझु मिलंदो? बैंकुनि जा सभु अकाउंट खोल राईंदो सांस। ये जेके करोड़ रुपया कारून जो खजानो बैंकुनि में लिकाए रखियो अथसि न, रुपए रुपए जो हिसाब किताब वठंदो सांस, रुपए रुपए जो। असल भरियूं पैसनि जूं बदीनासूं भरियूं। वो तो झाड़ा अल्लाह करे जल्दी थे, पर तू तो मुखे ॿुधाए न इहो सभु कुझु घणनि ॾींहंनि ताईं थी वेंदो? जादो मां त चवां थो त इहो कमु हींअर हिन घड़ीअ में ते सुभाणे जो सिज ई न उभरे। पर हाणे मसइलो इहो आहे त केस आहे कोर्ट में। हाणे 2-3 हाज़िरियूं थींदियूं या अचु वञु करणी पवंदी कोर्ट में। 2-3 महीना त ज़रूर लॻंदा न जादो, पर कमु असली पक सां थींदो। ये पत्थर ते नी कसम। मामा कोई मूंखे कार ज़रूर वठी ॾींदे। चरी आलाए जेगिरिया रुगो कार अड़ी महल वठंदासूं, महल बंगला वठंदासीं, बंगला शहरनि में पिणे जो असीं गॾिजी कंदासूं। रईस अञा न आयो आहे, केॾी महिल ईंदो? हू रईस आहे, हू अचे चाहे न अचे, मर्ज़ी जो मालिक आहे। हा वरी बि तव्हांखे अंदाज़ो तो हूंदो न? असांखे का बि ख़बर कान्हे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सिकंदर बाबा ड्राइवर खे चओ त गाॾी कढे। मूंखे साईं तव्हां सां कुझु ॿुधाइणो। मां कम सां वञा पियो, तव्हां राति जो अचिजो। पर चयमि न त राति जो अचिजो। माई सियाणी, हाणे त तूं मुंहुं ॾेखारण खां बि मांगी थी वई आहीं। जब त एतिरो माल जमा कयो अथई जो हाणे दर दर त पिनड़ी छॾे ॾिनो अथई। माई वसाई जेकॾहिं मूं वटि एतिरो माल गॾु थियल हुजे हा न त अॼु तोॾी उमीद करे कोन अचां हा। कहिड़ी उमीद रखी आई आहीं? बस मूंखे 500 रुपया खपनि। 500 एॾा त कोन्हनि के जेॾी रण कई अथई। हाँ फाड़ियो ई माई जो ॻाल्हि त ईअं पई करी जहिड़ो असां वटि पैसनि ठाहिण जी मशीन हुजे। हूअ बि अल्लाह साईं जा गंज अथव ॾिनल। जेकॾहिं असां फ़क़ीरनि खे को 500 खनि ॾींदव त तव्हांजी हड़प। घर में खाइण जे लाइ हिकिड़ो गिरह जो अटो बि कोन्हे को। माई अॼुकल्ह बानो बेगम लाइ नाही वेंदी छा? हाणे उहा बि मदद कोन थी करे, कंहिं बि दर ते उमीद हुई कोन। सोच में अॼु वसाई ॾिठी वञा, मन उहा ख्याल करे। जेकॾहिं तूं बि मूंखे हथे खाली मोकिलींदीअ त सियाणी जे घर जी चुल्ह कीअं ॿरंदी? अरे ॾियां थी 102 हाँ न फाटे, पर हिन लाइ तोखे जादो जा तरा कढणा पवंदा। वसाई जेकॾहिं जादो जे झुगे ते तोखे टांडो रखणो आहे न त ई 100 ॿिनि मां कमु कोन हलंदी। हा तोखे त ख़बर आहे न, मां सियाणी विझंदी रधे पके में पाणी, पूरा 500 रुपया वठंदी सैं। माई सियाणी तू शुरुआत त कर, खुश करे छॾींदी माए। तव्हां लाइ लख इज़त आहे रईस। असल में छोकिरी तव्हां तरफ़ अचण लाइ राज़ी न, ऐं असां हुन मथां ज़ोर नथा रखी सघूं। महाराणी वारियूं न कयो, इहो त तव्हांखे कानून बि इजाज़त न ॾींदो त ॿिए कंहिंजी छोकिरी पंहिंजे घर में विहारियो। छोकिरी आकिल बालक आहे, पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां रही आहे, उन मथां का बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। तव्हां त छा, पर कोर्ट बि इहो ई हुकुम ॾींदी त उन जे मथां का बि ज़ोर ज़बरदस्ती न कई वञे। इन जो मक़सद त तव्हां छोकिरी वापसि न कंदो। इहा ॻाल्हि तोखे घणा चक्कर ॿुधाइणी पवंदी। रईस ॾिसो था न हिननि जो ॾाढ। हाणे तव्हां ई ॿुधायो त हिननि जो छा कजे। ॾिसो अवां असांखे ज़बरदस्ती करण ते मजबूर पिया कयो। जेकॾहिं छोकिरी असांखे वापसि न कंदव न त पोइ असां पंहिंजो पूरो ॻोठ वठी अची तव्हांजे ॻोठ जे ॿाहिरां कड़ो चाढ़ींदासीं। मुंहुं ॾेई वठंदासीं रईस। मञा थो
मञा तो तव्हां ताक़त रखो था, पर जेकर ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी वियो न त पोइ उहा दुश्मनी सालनि ताईं हलंदी ऐं उन विच में जेके बि खून थिया उहे सभु अव्हां जी गिचीअ में हूंदा। हितां जी अदालत मां तव्हां बची वेंदो, पर मालिक जी अदालत में अव्हां खे मुंहुं ॾियणो पवंदो। हाणे जेकॾहिं अव्हां मासूमनि जी रत सां पंहिंजा हथ रंगण चाहियो था त पंहिंजनि हथियारनि खे तेल लॻाए छॾियो। मां सुभाणे अव्हां जे ॻोठ जे ॿाहिरां पंहिंजा माण्हू थो गॾु कयां। मां बि ॾिसां थो त अव्हां केतिरा मारे केतिरा था मारियो। पुट सुल्तान वेहो साईं वेहो, एॾी जल्दबाज़ी सही न आहे। जल्दबाज़ी असीं कोन पिया कयूं, पर अवी ज़िद ते बीठल आहियो। रईस, असां बि झेड़ो कोन था चाहियूं, असांखे बि नाहक खून वहाइण जो शौक़ न आहे। अव्हां खे बात हर हालत में वापस करणी पवंदी, पोइ उहा कुर्ब में कयो या छेड़े में। असांखे बि ॿ ॾींहं सोचण जी मोहलत ॾियो। मोहलत छा जी? जेकॾहिं बाह वापस ई करणी आहे त पोइ अॼु छो न? 2 ॾींहंनि जी मोहलत इन लाइ सुल्तान त असां छोकिरी खे राज़ी करण जी कोशिश कंदासीं। जेकॾहिं छोकिरी राज़ी न थिए त पोइ बि इन जो को न को हल कढी वठंदासीं। ठीकु आहे बहराम खान, असीं बि इहो त चाहियूं त मसइले जो हल ॻाल्हियुनि सां ई कढूं। झेड़े में बाबा ॿिन्ही धुरियुनि जो नुक़सान थी वियो। भलाई थींदी रईस। त पोइ ठीकु आहे, 2 ॾींहं छॾे 3 ॾींहं असीं तव्हां वटि ईंदासीं। उमेद आहे त छोकिरी अवी असांजे हवाले कंदो। वरियाम वञे थो, पोइ छा सलाह थिए कयूंसि? मतां ॿीहर अहिड़ो मौक़ो न मिले। वञण ॾींसि। अदा जेकॾहिं वरियाम खे कुझु कयोसीं न त राणीअ जी दिलि में अञा बि मूं लाइ वधीक नफ़रत वधी वेंदी। अदा हूं वरी तोसां कहिड़ो प्यार थी करे? मस्ताने सां त करे थी, पर मल्हार सां त मोहबत न आहे कंदी। जेकॾहिं वरियाम खे मारियोसीं न त मस्ताने खां बि नफ़रत करण लॻंदी। अदा पर अदा भाॼाई खे इहा बि त ख़बर न आहे पोइ तूं हुनजो मस्तानो आहीं। पर मूंखे त ख़बर आहे त मां ई हुनजो मस्तानो आहियां। जॾहिं राणी खे ख़बर पवंदी त मां ई हुनजो मस्तानो आहियां त मूंखे मयार न ॾींदी त मस्ताना तो ही छा कयो? अदा सच पुछी न, मूंखे तुंहिंजी इहे ॻाल्हियूं सम्झ में कोन थी अचनि। मूंखे इहो ॿुधाए त वरियाम जो छा करणो आहे? अदा मूं पंहिंजी मस्तानी जे करे हुनखे माफ़ करे छॾियो। अदा इहो वरियाम माफ़ी जे लाइक़ न आहे। हुन सां चङाई कहिड़ी कई आहे जो हुनखे असां माफ़ करे छॾियो? अदा मां त खणी तुंहिंजे करे हिनखे माफ़ करे छॾियो, पर अदा वॾा कॾहिं बि हुनखे माफ़ कोन कंदा। जॾहिं न बुल ते चढ़ियुसि हिकु धकणी पूरो करे छॾींदुसि। अदा उहा बात जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अधे वॾे वरियाम में हथ विधा न त हुनखे राज़ी करे वठंदुसि। मस्तानी जे करे हुनजे सोट खे माफ़। तू बिज़ोर ही त कोड़ा बिज़ोर आ। ये तोरे को वणन छो ॾिनो? हाणे ले काॾे मुंह ॾी तो मुंह। अदी इते ही हो मुंह ॻाल्हायोमांसि त मूं ते कावड़ कयईं, मूंसां बि कयईं लुड़, मूं बि ॾिनीमांसि ठाहु की डब, अलाए वियो काॾे कयईं वञी बर मुंह। हो मुंह मारियो अॻे ई पियो फिटे त इहो तोरो निभागो भाउ ते पहुचंदो न त मुंहिंजो घर में वेहण हराम करे छॾींदो। तो बि उहो ई कमु कयो। अदी अंधो किरियो खूह में सो चए पियो त मूंखे कढो न त कयांव थो बर मुंह। हाणे इहो ॿुधा तो वारो इहो टंगुनि फिरियल मुड़ुस काॾे मुंह कंदो? अदी जॾहिं बुख वठंदसि पासीरियूं न त बुखे गिदड़ वांगुरु डोड़ींदो घर। अदी मां पंहिंजे मुंहं सां अची हुन शुरूआत कई। मूंखे चई चां ठाहिया मुंहिंजे लाइ। पोइ निभागा के हथ भॻा अथई चांहि जो ढुक ठाहे ॾिस छा थिए या? अदी मां हिन घर में महिमान आयो आहियां, को गोड़ल जो नौकर न आहियां। कारो आहे तुंहिंजो मुंहुं।
रोज रोज तू मेहमान ही हां घर जे कम कार में तप तो चढ़ाई अदी तो जो हुकुम खपे तू चवंदी त घर जा थाम ब धोईंदस जी रोटी में बोले चीज तो माल सका तो भाजी पोती पिनी अची त खाओ अदी घर का छड को बना को वडो वने भागा तू बट्रोट थी असा के वक्त में लगो वरियाम असा हाणे हाज़िर आयूं जेको तुंहिंजो हुकुम सारंग ओडीअ जो मूंखे कॾहिं बि सदोरी सां मिलण कोन ॾींदा इन करे मूं सोचियो आहे त राति जो दीवार टपी वञी सदोरी जो दीदार करे चा इन में खतरो आहे जेकॾहिं मालिक सुजाग थी पिया न त बंदूक हणण में देरी कोन कंदा लाला जेकॾहिं खतरनि खां टिजंदुसि न त महबूब जो दीदार कॾहिं बि कोन करे सघंदुसि इन जो मतलब त सिर सां कफन ॿधी छॾियो अथई हा यार महबूब सां मुलाक़ात थिए पोइ जेकॾहिं मौत बि अची वियो न त क़बूल हूंदो वरियाम मां त चवंदुसि त इहा बेवकूफ़ी आहे हा लाला आशिक़ हूंदा ई बेवकूफ़ आहिनि तकड़ पियो करी वरियाम हाणे इंतज़ार बि त नथो करे सघां हिकु चकर अञा बि सोचण जी सघ रही न आहे महबूब जी जुदाई दिले दिमाग़ खे अपाहिज करे छॾियो आहे ऐं मुलाक़ात मुंहिंजी हयाती आहे हाणे तव्हां ई ॿुधायो त मां अञा केतिरो इंतज़ार कयां जेकॾहिं तव्हां साथ ॾियणु नथा चाहियो त उहा ॻाल्हि कयो बाक़ी अॼु राति मां ज़रूरु वेंदुसि जेकॾहिं मरी पियुसि न त सिर्फ़ु महबूब मथां सदको वरियाम अकेलो तोखे कोन छॾींदासीं असांजो साथ तोसां गॾु आहे वधीक तुंहिंजा नसीब अदा हिन जो छा करणो आहे छा वरी छा कंदे दोदा पहिरियां जीअं हमरा सां तादी कई आई तीअं हिन सां बि कर हिन जे पेट सां वॾो पत्थर ॿधी करी वञी दरिया जे हवाले तव्हां मूंखे दरिया में उछलाईंदव कहिड़ो तूं असांजो मिट आहीं जो तोखे माफ़ कंदासीं कुछ खुदा जो खौफ कयो बाबा छो था मूं मिस्किन खे मारियो मलूक खुदा जो खौफ आहे तॾहिं त इहो कमु कयूं था दिलबर साईं मुंहिंजो खून पिया कयो ऐं चओ था त खुदा जो खौफ आहे मलूक हूअं त छोकिरी खे आज़ादी कोन मिलंदी पर तुंहिंजी मौत खां पोइ छोकिरी त आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघे थी छा मुंहिंजी ज़िंदगी ते तव्हांखे तरस नथो अचे तूं त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहीं अॼु मरी या सुभाणे पोइ हिन ज़िंदगी ते तरस कहिड़ो कयूं मलूक असां त उन जो सोचूं पिया जंहिंखे अञा पूरी ज़िंदगी गुज़ारणी आहे जेकॾहिं तूं सदोरी खे तलाक ॾीं थो त पोइ तूं आज़ाद आहीं न त मजबूरन असांखे इहो कदम खणणो पवंदो न न न तव्हां ईअं मूंसां नथा करे सघो मलूक तूं पहिरियों हमरा थो रही आहीं अॻु में बि हिन दोदे ज़ालिम चइनि पंजनि हमराहनि खे वॾो पत्थर पेट सां ॿधी दरिया जे हवाले कयो अदा सिर्फ़ तूं मूंखे इजाज़त ॾे सुभाणे कलर वारे पाचके में हिनखे विझी पेट सां वॾो पत्थर ॿधी कयांसि दरिया जे हवाले दोदा मुंहिंजी तरफ़ां इजाज़त ॾे मुंहिंजी राणी कंहिंते नाराज़ थी आहे कंहिंते बि न भाॼाई वो नंबर बंद पियो मिले मस्ताने जो हा भाॼाई राणी छा भला नाराज़ थियो अथई छा न भाॼाई नाराज़ त न आहे थियो हा अवेल सवेल नंबर बंद थी वेंदो आहे थी सघे तो मोबाइल जी बैटरी चार्ज न हुजेसि पोइ हिन में कावड़ करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे भाॼाई कल्ह खां वठी ॻाल्हायो ई न अथई कावड़ ते ईंदी न इहो ॿुधाए त तुंहिंजो मस्तानो तोसां शादी करण लाइ राज़ी आहे भाॼाई जेकॾहिं मां हुनखे चवां न त हू सुभाणे ई मुंहिंजो रिश्तो वठण लाइ पहुची वञे छा हुनखे इहा ख़बर आहे त तूं अॻु में ई शादीशुदा आहीं हा भाॼाई ऐं मां हुनखे इहो बि ॿुधायो आहे त तमामु जल्द मल्हार ऐं मुंहिंजे विच में तलाक थी वेंदी असां त चऊं था पर खुदा करे त तव्हांजे विच में तलाक थी वञे न चाचा त चवे पियो वकील ॿधी कोर्ट में केस करे आयो आहे हाणे ॾिसूं था त कोर्ट मां कहिड़ो फ़ैसिलो थो अचे अलाह भलाई कंदो मुंहिंजी हुननि ज़ालिमनि मां जान आजी थी अदा साईं वटि मां तव्हांजे लाइ पहिरियों तोहफ़ो आंदो ये छा सिर्फ 50,000 जो चेक मूं त सम्झो त को 50-60 लख जो चेक खणी ईंदे अदा साईं हाणे 50,000 जो चेक अची वियो आहे त
त ये 50-60 लख भी को मसलो कोन्हे, उन्हनि जो भी चेक अची वेंदो। फिर इहा त ख़बर पए मुआरी सही कारगर आहे या न। भला ॿुध, अकबर खान जी सही ते पूरो कंट्रोल कयो थई, सिखियो ही या कराईंदे गंद? अदा साईं मूंखे रुपए मां रुपयो पका त इहो चेक पास थी वेंदो, छो त मां सही ते वॾी महिनत कई आहे। जेकॾहिं इहो चेक पास थिए थो न, पोइ मूंखे तव्हां जेतिरो बि चेक चवंदव न, मां तव्हांखे लिखी ॾींदुसि। चङो गुराम, हाणे तूं निकिरण जी कर। जेकॾहिं तुंहिंजी भेण खे ख़बर पई त असां ॿिन्ही जी इहा चाल आहे, तो न वीचारी खे सॼी राति निंड ई न ईंदी। मूं सभु कुझु ॿुधी वरितो आहे, हाणे मूंखां का बि ॻाल्हि लिकाइण जी ज़रूरत नाहे। जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। छा चई? मां त सॼे ॻोठ में वेही करे हिन ॻाल्हि जो पड़ो ॾींदसि छा? अड़े तुंहिंजी दिलि में ॻाल्हि टिके किथे थी? ॿुधी ॻाल्हि ॿुध, हीउ जेको असांजो राज़ आहे न, इहो आउट न थिए किथे तुंहिंजे न करण सां असांजी सॼी महिनत पाणीअ में वञे। मां को ॿार थोड़ा ही आहियां अदा। अदी थोरो एहतियात कजांइ, हाणे मां हलां थो, वॾो मूंखां पुछा थी।